अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, गोलारची जी नौजवान नारी बानू चांग तालका शाह बंदर शाह जे ॻोठ लाडू जे रहवासी गुलाम मुस्तफ़ा चांग सां पसंद जो प्रणो करे छॾियो आहे। जॾहिं त पसंद जी शादी कंदड़ नारी नूर बानो चांग सिंध हाई कोर्ट पहुची मतन कूड़ा केस दाख़िल थियण तोड़े वारसनि पारां हिरासत करण ख़िलाफ़ वकील मार्फत तहफ़ुज़ जी पटिशन पिणु दाख़िल कराए छॾी आहे। जंहिंखां पोइ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत जी अदालत SSP सजावल, SSP बदीन, SHO लाॾियूं, SHO कोलारची समेत नीगरी जे वारसनि खे 16 जून ते तलब करे वरितो आहे। ॿी तरफ़ नारी नूर बानो चांग मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूं पंहिंजे सॻे सोट गुलाम मुस्तफ़ा चांग सां पसंद जी शादी कई आहे। मुंहिंजो हुन सां अॻु खां ई निकाह थियल हो, पर मुंहिंजे माइटनि लालच में अची हिकु मवाली सां मुंहिंजी शादी करण थे चाही। मूं मजबूर थी अदालत में शादी कई, जंहिं बाद मुंहिंजा माइट जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बहाननि सां केस दाख़िल करे हिसाए रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो आहे त कूड़ा केस ख़त्म करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।